रानीपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ अब्दुल्ला जोध जे रहवासी ग़ुलाम हैदर जोध पंहिंजी बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इंसाफ़ लाइ दाहूं। बासर दीदार जोध मंठार ऐं जिनसार जोध मुंहिंजे सर्वे बनीअ जा पासा वठी रहिया हुआ। जॾहिं उन्हनि खे रोकण जी कोशिश कई त उन्हनि मूं मथां हमिलो करे ॾिनो। मूंखे छॾाइण लाइ मुंहिंजा बच्चा ऐं मुंहिंजी घरवारी मूंखे छॾाइण लाइ आया त उन्हनि खे बि मारकुट कई वई ऐं मुंहिंजी घरवारीअ खे वारनि खां वठी गेले उनजी तज़लील जो निशानो बणायो वियो। आउं हद जे फुलू कचो थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। मां एसएसपी खैरपुर DIG सखर खां मुतालबो कयां थो त सर्वे बनीअ जी इंक्वायरी करे ऐं मूं मथां हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां हुनजे लाइ हुननि जे वॾे भाउ खे दान ॾिनी त बाबा इहे नाइंजाइज़ी आहे, तव्हां सम्झायो। मां वेंदो आहियां सॼो ॾींहुं मज़दूरीअ ते हलियो, सिजल थिए कई आहे। उहा उते मुंहिंजी माई उमेदवारी आहे, उहा उतड़े माना बीमार पई आहे। मां हिन अकेलो सिर आहियां, मुंहिंजा ॿाहिरि गॾियल ई आहे। नाइंजाइज़ी मूंसां न कयो त मूंखे उतड़े टिनि भाइरनि जिनसार दीदार मंठार मूंखे वठी उते दसियो अथऊं। मुंहिंजी घर जोधन बाबा मां हिकिड़ो ई हिते आहियां। जमल मच्छर ॼणंदा तमल अचे मूंसां विढ़नि था। न हिननि खे का पुलिस थी ॿधे, न हिननि खे को चङो मठो ई थो चवे तोणी मां भॼंदो डुकंदो